नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सां गॾु आहियूं ऐं असांजो दोस्त इमदाद सोलंकी साहिबु वॾा वड़ करे अॼु असां वटि मौजूदु आहे त हुनजे ज़हन में कहिड़ियूं कैफ़ियतूं आहिनि, हुनजे दिलि जूं कहिड़ियूं तमन्नाऊं आहिनि, उहो सॼो अदबी पस मंज़र जेको हुन शेयर कयो आहे असां सां, उनखे ॻाल्हि खे अॻिते वधाईंदे इमदाद साहिब खां इहो पुछणु चाहींदासीं त इमदाद साहिबु, ज़िंदगी किन माण्हुनि जो ख़्यालु आहे त ॾाढी कंडनि जी सेज आहे, पर के था चवनि त न, ज़िंदगी ॾाढी गुलनि जी जेका आहे सा सेज आहे। पर हिकु शाइर जी हैसियत सां हिकु शाइर जेको आहे उहो ज़िंदगी खे कीअं महसूसु करे थो? इमदाद सोलंकी नज़र में ज़िंदगी छा आहे? अयाल चयो आहे त शाइर जे आगोश में सॼी काइनात हूंदी आहे। वाह वाह। हाणे जॾहिं शाइर जे आगोश में काइनात आहे त काइनात जा जेके बि लका आहिनि या जेका फिनोमिनोलॉजी आहे, नज़रियात आहे जेका बि, उहा उनजी झोली में आहे। सो ॾुख, ख़ुशियूं ऐं जेके आहिनि तकलीफ़ूं, पीड़ा जेका आहे न, जेको अज़ीम अदब आहे, मां तव्हांखे ॿुधायां त शाइर कीअं थो महसूसु करे, छो त तव्हां मूंखां पुछो आहे त हिकिड़ो शाइर हुनखे कीअं थो ॾिसे। जी। त ग्रेट जेको लिटरेचर आहे ऑलवेज एग्ज़िस्ट इन टार्चर। यस। अज़ीम अदब टार्चर में, माना उनजे करे शाइर जे लाइ या हिकिड़े कविताकार जे लाइ, हिकिड़े लेखक जे लाइ, हिकिड़े नॉवलिस्ट लाइ, इहे जेके सारोज़ आहिनि, जेके एगोनीज़ आहिनि, पैथोज़ आहिनि, इहे हुनजे लाइ हिकिड़ा टॉइज़ आहिनि, हिकिड़ा रांदीगा जिन सां हू खेॾे ऐं हे हिकिड़ो फन क्रिएट थो करे। लिटरेचर हिकिड़ो फन बि त आहे न। बिल्कुलु। हा, हुन ॾुखनि मां हिकिड़ो फन पैदा थो करे। यस। त इनजे करे मां सम्झां थो त शाइर जी जेका काइनात आहे, आम माण्हूअ जी काइनात खां मुख़्तलिफ़ आहे। ऐं जेको इहो ख़्यालु आहे त ज़िंदगी रुॻो ॾुखनि जी सेज आहे, उनखे वधीक जेको ॾुखनि खे उन में अंदरि हिकिड़ो रंग पैदा थो करे, उहो तख़लीक़ात थो पैदा करे। उनजे करे ॾुखनि जी सेज ज़रूरु आहे, पर शाइर जी मौजूदगी उनखे ॾाढो नरम ऐं मुलायम करे थी छॾे। इनजे करे माना मां नथो सम्झां त ज़िंदगी हिकिड़ी पंहिंजे हुन में एब्सोल्यूटिज़म में ॾुखनि जी हिकिड़ी का कहाणी आहे न, हुन में हर शइ आहे, ख़ुशियूं आहिनि, हुन में हर शइ आहे। ॾिसो, मां इहा ॼाणणु थो चाहियां त तव्हां माशाअल्लाह काफ़ी लिखियो आहे त ही जेका शाइरी, हिकिड़ा दोस्त असांजा चवनि था त शाइरी इल्हाम आहे, माना नेचुरली उहा आहे, पर हिकिड़ा जेके दोस्त चवनि था त न, शाइरी जो हिकिड़ो फन आहे, उहो शाइरी जो जेसिताईं फन नथो अचे माण्हू खे, तेसीं ताईं इहा इल्हाम जी कैफ़ियत न आहे। त तव्हां छा था सम्झो हिनखे? इहो तव्हांजी नज़र में छा आहे शाइरी? मुंहिंजी नज़र में मिसाल तौरु ॾिसो न, वर्ड्सवर्थ चयो त पोइट्री इज़ द ग्रेट स्पॉन्टेनियस ओवरफ्लो ऑफ पावरफुल फीलिंग्स। शाइरी हिकिड़ो स्पॉन्टेनियस फीलिंग्स जे ज़ाहिर थियण जो नालो आहे। वरी ॿिए हिकिड़े अंग्रेज़ी नकाद चयो त वन लाइन इज़ गिवन टू द पोइट बाय द नेचर, माना शाइर खे हिकिड़ी सिट जेका आहे उहा फितरत ॾींदी आहे। वन लाइन इज़ गिवन टू द पोइट बाय द नेचर एंड रेस्ट ही हैज़ टू डिस्कवर हिमसेल्फ। हाणे ॾिसो, इहो हिकिड़ो कमाल जो जुमिलो अथव भलो साहिबु जी। आई वांट टू टेक योर काइंड अटेंशन। बिल्कुलु बिल्कुलु। त इन में तव्हांजे सुवाल जो जवाबु अथव। बिल्कुलु। कीअं? भई रिविलेशन आहे, पर उनजो इज़हार फन आहे। वाह। स्किल आहे, जंहिंमें ॾिसो छंद बची वई, मतलब फन जो ज़रूरी आहे। उन खां सवाइ ॾिसो न, तव्हां मैंडेटरी आहे, तव्हां ख़्यालु हवा में हलंदो वधंदो, पर जॾहिं उन प्रोसेस मां गुज़रंदो, हीअं जॾहिं प्रेज़ेंट थींदो, त उहो ज़रूरु कंहिं न कंहिं फॉर्मेट में हूंदो। उन फॉर्मेट खे ॼाणण जो नालो फन आहे। सिखणो पवंदो, उन खां सवाइ उहो न ईंदो। उहो हिकिड़ो अहिड़ो स्किल आहे। असांजा काफ़ी दोस्त उन खां डिनाय कनि था, पर इन ईअं ॾिसो न, इन मुंहिंजे व्यू खे तव्हां भली तव्हां शेख हयाज़ खे पढ़ी ॾिसो, तव्हां वॾा वॾा ॿिया कादरुल कलाम शाइरनि खे पढ़ी ॾिसो, उन सभिनी मञियो आहे त शाइरी रुॻो इल्हाम जो नालो न आहे। जी बिल्कुलु। शाइरी इल्हाम खां पोइ वरी जंहिं फॉर्मेट में ॿाहिरि अचे थी, इज़हार जी शिकिल वठे थी, उन वक़्तु शाइरी फन जो नालो आहे, स्किल जो नालो आहे। इन खां सवाइ इन शाइरी जे लाइ छा इहो ज़रूरी आहे त तख़लीक़कार कंहिं इश्क जी भठी मां पची निकितो हुजे? ॾिसो, इहो बि हिकिड़ो असां वटि हिकिड़ो ख़्यालु आहे, भई हिकिड़े शाइर जे लाइ या हिकिड़े सुठे फनपारे जे लाइ ज़रूरी आहे त उहो मोहबत जेका आहे न, या जंहिंखे असां मोहबत था चऊं या इश्क था चऊं या प्यार था चऊं, उहो त असांजे लाइ माना हिकिड़े क़िस्म जो रेज आहे, असांजे ख़्यालनि जे लाइ रेज आहे।
उनजे लाइ उनखां सवाइ असां सर्वाइव नथा करे सघूं। भला मिसाल तौरु हिकिड़ो आम माण्हू आहे मोहबत उहो करे थो, सिमिलरली हिकिड़ो शाइर बि मोहबत खां सां नथो रही सघे न, और उहो अप्लाई उहो शाइर ते न थींदी त भई शाइरी मोहबत खां सां नथी थी सघे न। शाइरी खे मोहबत कीअं रीशेप करे थी त उन ख़्याल में वधीक काइनाती वुसतूं पैदा थियनि थियूं। ॾुख मिलण सां, मोहबत जे लाज़वाल मोहबत जे हासिल थियण सां, जुदाई जे कैफ़ियतुनि सां शाइरी वधीक रिच थिए थी, वधीक उन में फैलाव पैदा थिए थो। उहा माना पंहिंजूं सरहदूं उकरी थी वञे, सरहदुनि खां ॿाहिरि निकिरी थी वञे, उहा उन में यूनिवर्सलिटी खे पैदा थी करे मोहबत। इहे कैफ़ियतूं जेके मोहबत, ॾुख ऐं ख़ुशी, प्लेजर जेका आहे, इहे सभु उनखे लाज़वाल बनाइनि थियूं, उनखे देरपा बनाइनि थियूं, उनजी ज़िंदगीअ खे माना वॾी हिकिड़ी ज़िंदगी ॾेई छॾनि थियूं तकलीफ़ खे, काइर खे। अयाज़ चयो आहे त जंहिं मोहबत नाहे कई आहे अयाज़, सो ज़िंदगीअ जे गुनहगारनि मां आहे। त चवण जो मक़सदु आहे त मोहबत खां सवाइ तसवुरु करणु काइनात जो जेको आहे ऐं काइनात जे मुख़्तलिफ़ रंगनि जो बिल्कुलु गैर हक़ीक़ी ऐं इरलेवेंट ख़्यालु आहे। तव्हां गज़ल बि लिखियो आहे, टेलू बि लिखिया अथव, ऐं वाई बि लिखी अथव, नज़म बि लिखिया अथव, ऐं नसरी नज़म बि शानदार लिखिया आहिनि। तव्हां इहो ॿुधायो त तव्हां कहिड़ी सिन्फ़ में जेको आहे ईज़ी महसूसु कयो था या पंहिंजे जज़्बनि जो इज़हार बहितरीन नमूने करे सघो, तव्हांखे कहिड़ी शइ सुठी लॻे थी? भरोसा मूं तव्हांखे शुरूआत में चयो त वरी को दोस्त मुंहिंजो राय खे मञे या न मञे, मूं गज़ल में बि कोशिशि कई आहे निभाइण जी। वायूं बि मूं लिखियूं आहिनि, वाइदा बि मूं लिखिया आहिनि, नज़म बि लिखिया आहिनि, ठीकु आहे, नसीर नज़म लिखिया आहिनि, पर मूं हमेशह कंफर्टेबल नसीर नज़म में पाण खे फील कयो आहे। मुंहिंजी पसंदि जी सिर्फ़ु जेका प्रोज़ पोइम आहे, छो त उन में को बि बैरियर कोन्हे, मां केॾे बि वञी सघां थो, केॾांहुं बि वापसि अची सघां। मां सम्झां थो इहो फन तव्हां मुंतकिल कयो आहे, माना असांजी भाभी ॾांहुं बि फन मुंतकिल कयो आहे। फ़ाइदा चयो त छो त असांजो लिटरेरी घरानो आहे न, जीअं तव्हां चयो हाणे सभु रुॻो किताब ई किताब चौधारी, फ़ाइदा खे बि शौक़ु जाॻियो, पहिरियां हुनखे न हुयो, ॾिसंदी मूंखां पुछंदी काॾे पियो वञी, काॾे पियो जी, छा आहे लिखी पियो, मां चयो असां घर त इहो ई आहे, तोखे सॼी ख़बर आहे। पोइ हुन बि कोशिशि कई गज़ल हे हो, पर ॾिठे त मुंहिंजी जान आहे, पोइ अची हुनजे प्रोज़ पोइम थोरो हुनखे सम्झी वई, हाणे उहा बि प्रोज़ पोइम लिखण जी कोशिशि करे पई। त हुनजो तालुक़ु न फ़क़ति अदब सां आहे, बल्कि तव्हांजी साॻी फील्ड कानून सां आहे। मूंखे ॾिसी हुनजो शौक़ु। हा, त तव्हांजी शख़्सियत जो घणो असरु मां सम्झां थो, माना इहो एन फितरी आहे। ॾिसो न, मां हुनजो मूंसां जेको रिश्तो आहे ऐं 24 कलाक हू मूंखे जंहिं फील्ड सां रिलेटेड ॾिसे थी, जेके मां कमु कयां थो, त जेके त हू इन्फ्लुएंस्ड थिए थी। वकालत में बि मूंखे ॾिसी आई, इन में को शक कोन्हे, शाइरी में बि। पर थोरे अरसे में हुन तमामु सुठा नज़री नज़म लिखिया आहिनि, उनमें मां सम्झां थो तमामु वॾो कमाल आयो। हुनजा असुल में हू इख़्तिसार पसंदि आहे, हू पंहिंजी तबियत में फ़ाइदा जेका आहे न इख़्तिसार पसंदि आहे, ठीकु आहे, ऐं मुख़्तसिर शयूं हुनखे वधीक फैसिनेट कंदियूं आहिनि। हुनखे नसरी नज़म हुनखे सम्झ में अची वियो आहे। किथे किथे मां हुनजी ज़रूरु कोशिशि कंदो आहियां त नोक पलक हुनजी दुरुस्त कयां, ऐं इन खां को इनकार कोन्हे, पर हू नसरी नज़म जे स्कीम खे सम्झी वई आहे, त उनजे करे उहा बि लिखे पई। मोरे अदबी संगत जा हीअं बि तव्हां जनरल सेक्रेटरी आहियो। जी बिल्कुलु, मां सेक्रेटरी। ऐं तव्हां उते अदबी मांडाण खे मचायो वेठा आहियो। अदब में जेके असां वटि ट्रेंड हलनि पिया था, लाड़ा हलनि पिया था, तव्हां ॾिसो त उन में हीउ जेको बहरिया टाउन इशू आहे, उन में सिंधी अदबी संगत ख़ामोश नज़र अचे थी। उन जा कहिड़ा कारण आहिनि? असल में अदबी संगत या इहो इशू थियो, या हीउ जेको अफ़गाननि जो इशू आहे, पठाननि जो। अदबी संगत इहा हक़ीक़त आहे त अदबी संगत जे हवाले सां काफ़ी दोस्तनि खे रिज़र्वेशन्स हींअर आहिनि, पर अदबी संगत जीअं त हिकिड़ी अदीबनि जी तंज़ीम आहे, शाइरनि जी तंज़ीम आहे, उहा लेखकनि जी तंज़ीम आहे, त उहे ईअं नथा एक्ट करे सघनि जीअं पॉलिटिकल अॻुवान एक्ट कंदा आहिनि। ज़रूरु उनजे एक्ट करण में ऐं हिकिड़े राइटर जे एक्ट करण में, राइटर जो जेको वॾे में वॾो छेह आहे, कंहिं बि
असूअ खे असच खे निंदण जो जेको हुनजो वॾो में वॾो कमाल आहे उहा हुनजी लिखणी आहे। जे हिकिड़ो मिसाल तौरु मां हिकिड़ो राइटर आहियां, मां तकरीर कयां पर मुंहिंजी लिखणी ख़ामोश रहे, मुंहिंजी प्राइमरी ड्यूटी आहे त मां पंहिंजी लिखणी जे ज़रिए पंहिंजे शेर जे ज़रिए उनखे निंदियां। हा, इहा तनक़ीद अदबी संगत ते असांखे ज़रूरु करणु खपे त भई अदबी संगत सिंध में उहो लिटरेचर प्रोड्यूस कराइण में नाकाम वई आहे जेको अॼु जे दौर ते कारी ज़रब हणी। ॾिसो न, असां इहो चऊं था त माना अदबी संगत खे इन खां आशना नथा करे, इन खां माना एग्ज़ाम्पल उनखे नथा करे सघूं त अदबी संगत आहे त हू इन्हनि बर्निंग इशूज़ ते ध्यानु न ॾे। ॾिसो 1 यूनिट जे दौर में इहो दौर हुयो जिते माना सिंधी अदीबनि पंहिंजो रोल अदा कयो ऐं शेख यार जहिड़नि माण्हुनि माना जेल काटिया भोॻिया ऐं उन्हनि पंहिंजे तकनीकुनि जे ज़रिए बुखारी जे लिखियो त मुंहिंजो नालो लिखो, मुंहिंजो नालो लिखो। शेख याज़ लिखियो त माना संदो केरु मयारो यार, सिंधड़ीअ ते सिर केरु न ॾींदो। उहो इहे साॻियो ई माना ही टेन्योर अचे थो हिकु दफ़ो ॿीहर, पर उन में सिंधी अदब असां वटि अहिड़ी क़िस्म जी क्रिएशन न, इहो जेको तव्हांजो ख़्यालु आहे इहो बिल्कुलु दुरुस्त आहे। पर हाणे इहा जेका तव्हां हिकिड़ी जेका बीमारी तशख़ीस कई आहे, कहिड़ी बीमारी तव्हां तशख़ीस कई आहे, अदबी संगत खे इहा जेका बीमारी लॻी आहे, अदबी संगत जो रोल मार्जिनलाइज़ थी वियो आहे, साइज़्ड थी वियो आहे। मां हुनजो तव्हांखे ॿुधायां थो, थी सघे थो तव्हांखे मथां मुंहिंजी ॻाल्हि स्ट्राइक करे। असांजी तक़रीबन जेका सुजारगी वारी तहरीक आहे सिंध में, उहा GM सैद जे विछोड़े खां पोइ माठी थी वई। GM सैद वॾो ड्राइविंग फोर्स हो। GM सैद रुगो पॉलिटिशियन न हुयो, पर हिकिड़ो ईअं सम्झो त अणसिधी तरह हिकिड़ो हिकिड़ो इंस्टीट्यूशन हुयो, हिकिड़ो अहिड़ो हिकिड़ो मोर्चो हुयो जो अदबी संगत खे बि पंहिंजो किरदारु दुरुस्त रखणो थिए पियो GM सैद जे तहरीक जी तनक़ीद खां बचण लाइ। ठीकु आहे, लेखकनि खे बि पंहिंजे मरूज़ ते कारी ज़रब हलण जे लाइ उहे लिखणियूं थिए पियूं। पर GM सैद जे वञण खां पोइ ईअं सम्झो त माना ॼण असांजी इहा सॼी जेका वेड़ वारी जेका तहरीक हुई, अदबी तहरीक, वेड़ वारी अदबी तहरीक, ऐं जंहिंजो अहम मोर्चो अदबी संगत हुई, उहा पंहिंजे मर्कज़ खां ॿाहिरि निकिरी वई। मुंहिंजो इहो ख़्यालु आहे। हाणे जॾहिं का शइ पंहिंजे मर्कज़ खां ॿाहिरि निकिरी वेंदी आहे न त उहा पोइ रिज़ल्ट माना उहा न ॾेई सघंदी आहे। हाणे असां वटि हाणे मसइलो अदबी संगत जो न आहे, अदबी संगत त मौजूदु आहे। हाणे उहा तहरीक बर्पा कीअं थिए, अहिड़ी हिकिड़ी ग्यांट शख़्सियत किथां अचे जंहिंजे अदबी संगत बि पाण खे रेस्पॉन्सिबल सम्झे, बलोच सोबत बि रेस्पॉन्सिबल सम्झे, इमदाद सोलंकी बि रेस्पॉन्सिबल सम्झे। उहो हमागीर शख़्सियत असांजे विच में न रही आहे। फ़िक्र त हुनजो मौजूदु आहे, फ़िक्र त साईं GM सैद जो कॾहिं ख़तमु न आहे थियणो, उहो हमेशह रहणो आहे। पर उनजी गैर मौजूदगी जो असांखे वरी इन नौबत जो नुक़सानु थियो आहे जेको न थियणु घुरिजे आहे। तव्हांजो ख़दशो दुरुस्त आहे, उहो नुक़सानु असांखे न थियणु घुरिजे आहे, पर उहो असांखे नुक़सानु थियो आहे। जेकी कहाणियूं लिखियूं वेंदियूं हुयूं, पीराणी जी लिखी हुई, जमाल अब्दुल लिखी, ऐं पुशू पाशा, उन खां अलावा अयाज़ कादरी जेका लिखी, ऐं उन खां पोइ ही शाहकार जेके नाविल हुया माना तारिक अबड़ी जो रहीजिल मंज़र, ऐं जीअं असांजो दोस्त इसराक अंसारी साहब जो हुयो ख़ाली बेंच, ऐं या ओड़ा हा, या पंहिंजो अमर जलील जो आहे नेठि गूंगे ॻाल्हायो, या मुंहिंजो दस्तु आसमान खां पुछो। इहे शयूं साॻी नमूने त नथियूं लिखी सघजनि, पर उन खां पोइ लिखजनि नथियूं अहिड़े नमूने जूं। इन में तव्हां छा था महसूसु कयो? इन में जेको मां तव्हांखे जेको शहर चईसि न, माठाण आहे मुंहिंजे ख़्याल में त, या माठार छो आहे, मां तव्हांखे शहर हुनजो इज़हार करे वियुसि त GM सैद जी गैर मौजूदगी इहो वॾो नुक़सानु आहे। मां चवां थो त शेख अयाज़ एॾो दौर पंहिंजे ते भारी जेका ज़रब हणी न, GM सैद जी मौजूदगी हुई। GM सैद जी मौजूदगी जे करे एॾो वॾो मज़ामती अदब तकलीफ़ थियो। हा, उहो नाविल तव्हां जेका कहाणी पीराणी जी ॻाल्हि कई, पीराणी त उन तनाज़ुर में तकलीफ़ थी न। जमाल अयाज़ कादरी पिशू पाशा त उन तनाज़ुर में लिखियो न। अञा तव्हां हिकिड़ो नालो राहे वियो सिराज मेमुण जो, पढ़ाॾो सोई सॾ, त उन तनाज़ुर में लिखियो न। आगा सलीम
पंहिंजो जेको नाविल आहे पंहिंजो हमा ओस्ट उहो बि त उन तनाज़ुर में लिखियो हुयो न साईं। त चवण मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त इहा तव्हां तमामु हिकिड़ी काराइती ॻाल्हि कया त भई आख़िर थियो छा, कहिड़ो अधरंगोलाक थी वियो जो हाणे न पीराणी जी तकलीफ़ थिए, न पिशू पाशा थो तकलीफ़ थिए, न अयाज़ जहिड़ो नज़म आहे त जेको आहे सच वॾो ॾुआरी जो तकलीफ़ थिए, हा, या का बि अहिड़ी शइ नथी अचे त उनजो मुंहिंजे नज़र में इन अणहूंद जो, इन नुक़सान जो, माठार जो वॾे में वॾो सबबु आहे त असां जो मर्कज़ हुयो साईं जीएम सिंध, उनजे विछोड़े खां पोइ असां पंहिंजे मर्कज़ खां ॿाहिरि निकिरी वियासीं। सॼो इहो इन पस मंज़र में इमदाद सोलंकीअ कॾहिं कहाणी का लिखी? बिल्कुलु, मूं 4 खनि कहाणियूं लिखियूं, जंहिंमां 2 मुंहिंजूं कहाणियूं मोहतरमा शबनम गुल हिकिड़ो अदबी सुफ़ो एडिट कंदी हुई अवामी आवाज़ में, उन में मुंहिंजूं 2 कहाणियूं छपियूं, 2 कहाणियूं, पर मूं लिखियूं, पर मूं 2 या 4 या 5 खनि लिखियूं, वधीक मूं न लिखियूं। पर मूं सॼी फील्ड जेका आहे माना वकालत वारी फील्ड, इन में त कई कहाणियूं आहिनि, कई एफआईआरूं जेके आहिनि इहे बेसा ते ख़ुदि कहाणियूं आहिनि, इन्हनि में त कई वॾा नाविल तकलीफ़ थी सघनि था। तव्हां कॾहिं नाविल ॾे कोशिशि कई भला? नाविल मुंहिंजे ख़्यालनि में रहनि था त मां हीअं बि लिखां, मां हूअं बि लिखां, नाविल लिखां, छो त तव्हां हेॾी छिकाईंदड़ ॻाल्हि कई आहे त असांजो जेको प्रोफेशन आहे उहो मज़ाक़ ख़ुदि वॾा हिकिड़ा ख़तरनाक किसा रखे थो। बिल्कुलु, हा, त अलाए केतिरा नाविल असां लिखी सघूं था, पर इन में ईअं खणी चइजे त असां पंहिंजी हिकिड़ो पंहिंजी कमिटमेंट तां असां थोरो हथु हटी विया आहियूं। असां खोड़ गैर ज़रूरी कमु कयूं था, पर हे ज़रूरी कमु असां नथा कयूं। बाक़ी इहे ख़्याल मुंहिंजे ज़हन में वर वर करे हलनि था, छो त मां एविड रीडर आहियां साईं, मां अलाए केतिरा नाविल पढ़ी चुको आहियां। हा, मां यूरोप जे तक़रीबन वॾनि नाविल निगारनि ते काफ़का हुजे, अल्बर्ट काम्यो हुजे, जेको आहे पंहिंजो अल्बर्ट मोरावियो हुजे, पंहिंजो गार्शा मार्कीज़ हुजे, मां सभिनी ते त मूं डिटेल्ड लिखियो आहे, मूं डिटेल्ड लिखियो आहे। एलफ शफ़क़ ते मूं लिखियो आहे, जेका अॼु जी वॾी तुर्किश नाविल निगार आहे, मां उन ते लिखियो आहे। उनजे नाविल ब्लाइंडनेस ते मूं लिखियो आहे। त मुंहिंजे अंदर में त अलाए केतिरा थाट हलनि था, पर मां जेका ॻाल्हि कई त असां पंहिंजे असली जेको कमु आहे, कंट्रीब्यूशन आहे, असां उन खां डीरेल थी विया आहियूं। न त मुंहिंजे ख़्यालनि में आहिनि खोड़ कहाणियूं, लिखणु खपनि। ॻाल्हाइनि हिकु दफ़ो असीं इमदाद जा शुक्रगुज़ार आहियूं। इमदाद साहिब सां अञा कचहरी करणी आहे, अञा काफ़ी टाइम रहियल आहे, हुन सां घणियूं ॻाल्हियूं पुछणियूं आहिनि, पर हिकिड़ो नंढिड़ो ब्रेक वठूं था। वॾी महिरबानी तव्हांजी।